अस्सलाम वालेकुम या अली मदद हक़ मौजूद। मां आहियां तव्हांजो पंहिंजो सांवल मीराले। दोस्तो कीअं आहियो? ख़ुशि आहियो? ॿियो ख़ैरु आहे? तबियत ठीकु आहे? असांजो तव्हांजे लाइ नेक तमन्नाऊं दुआऊं आहिनि। अलाह पाक तव्हांखे शादो आबाद रखे, सदा सलामत रखे ऐं जेको जंहिं हाल में आहे उन में ई ख़ुशि हुजे। रखी त मां ठीकु 10 बजे तव्हां सां लाइव गॾु हूंदुसि। माज़रत सां कुझु बिजली जा प्रॉब्लम्स आहिनि ऐं इन जे करे मूंखे देरि थी वई। मां तव्हां दोस्तनि सां माज़रत ख़्वाह आहियां। मुंहिंजे लाइव अचण जो मक़सदु आवाज़ ईंदो भाई। मुंहिंजे लाइव अचण जो मक़सदु इहो आहे त तव्हांखे यादि हूंदो कुझु ॾींहं पहिरियां मां मतिलबु ईद वारे प्रोग्राम में जेका धरती टीवी ते प्रोग्राम थियो हुयो उन में मां लाइव आयो हुउसि ऐं मूंखे ठेस पहुतो मोहतरम शमन अली जे बारे में। ऐं मूं ॻाल्हायो हो, मूं ग़लति कोन ॻाल्हायो हो, मूं रियली हक़ीक़त बयानी कई ऐं जेकी बि ठोस हक़ीक़तूं हुयूं उहे मूं साम्हूं रखियूं। तव्हांखे यादि हूंदो त मूं इहो बि चयो हो त शमन अली मूं मां आहे, मां शमन अलीअ मंझां आहियां ऐं असीं शमन अली मुंहिंजे लाइ मोहसिन आहे, मां शमन अली लाइ आहियां। मूंखे कुझु ख़बरूं पयूं आहिनि त असांजा शाइर दोस्त या खणी ॿिया दोस्त पाण खे वणाइण लाइ या पंहिंजी जाइ जोड़ाइण लाइ मोहतरम शमन अली साहब खे ख़बर न आहे जेको मां ॻाल्हायो उन खां बि वधीक हुनखे ॿुधाइनि पिया। हालांकि अहिड़ी ॻाल्हि कान्हे काई बि। ऐं शमन अली मुंहिंजे लाइ मोहसिन आहे। के ॾाहे जो कौल आहे शाइरी जे बारे में त शाइर जा जेके लफ़्ज़ आहिनि लफ़्ज़ उहे बोता आहिनि ऐं फ़नकार उन्हनि लफ़्ज़नि में साहु थो विझे। इन खां कोई बि इनकार न कंदो, इहा हक़ीक़त बि आहे। ऐं मूंखे जन फ़नकारनि ॻायो उन्हनि में मोहतरम शमन अली मीराली साहब सर फ़हिरिस्त आहे ऐं ग़ुलाम शबीर साहब, समो साहब, मंज़ूर सखीरानी साहब, इलाही बख़्श लेगारी, हुमेरा चन्ना, अरशद महमूद, मास्टर मंज़ूर, जलाल चांडियो, मतिलबु इलाही फ़नकार आहिनि। अख़्तियार दायो, ॿिया अमाला जमाली, काफ़ी फ़नकारनि जन मूंखे ॻायो ऐं घणे खां घणो जेको मूंखे ॻायो उहो शमन अली साहब ॻायो। पोइ इहा ख़बर जो पई में बि थी सघे थो या हक़ीक़त बि न हुजे, पर मूंखे जेतिरे क़दुरु ख़बर पई त दोस्तनि उन ॻाल्हि खे हर बारे जॾहिं बि शमन अली सां मिलिया आहिनि त उनखे इहा ॻाल्हि खोली वई आहे जंहिंजे करे शमन अली तमामु घणो ॾुखारो थियो आहे। पोइ इन जे करे आउं शमन अली खां माज़रत थो कयां, माफ़ी थो वठां ऐं मूं अॻु में बि चयो हाणे बि चवां थो शमन अली खे मां ॻाल्हाईंदुसि, ॿिए जो ॻाल्हाइणु कोन सहंदुसि। शमन अली मूंखे ॻाल्हाईंदो
ॿिए खे ॻाल्हाइणु कोन ॾींदो। शमन अली मुंहिंजे लाइ मोहतरम आहे, मूं वटि लफ़्ज़ न आहिनि जो बयानु करे सघां। असांजो तक़रीबन हू मोस्ट सीनियर आहे शमन साहब, बचपन खां उनजो जेको आहे सो ऐं फ़नकारी में उनजो कारनामो आहे, हुनजो किरदारु आहे। मां हाणे जॾहिं कराची वियुसि त धरती टीवी ते मुंहिंजो प्रोग्राम थियो हो। ॻाल्हाईंदे अदी शैला गुल खे चयुमि त अदी माशाअल्लाह तव्हांखे आवाज़ जी देन आहे, ईअं जीअं शमन अली खे उनजे बि गले में अलाह सां अहिड़ो ई हिकिड़ो चकर रखियो आहे माशाअल्लाह, ऐं सुर ऐं संगीत ते उनखे उबूर हासिलु आहे। ऐं फ़राक दिलि माण्हू आहे शमन अली साहब। असां बि ईअं आहियूं, जेको ॻाल्हाईंदा आहियूं राति गई बात गई, सुबुह ते यादि ई न हूंदो। ऐं मोमिन मां मुराद बि इहो ई आहे त मोमिन मां मुराद उहो शख़्स जंहिंजे ज़ुबान या दिलि मां कंहिंखे तकलीफ़ न पहुचे। मां तव्हां हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां, तव्हां सां मतां अॻु कंहिं ॻाल्हि इहा न कई हुजे त मां कहिड़ो मिसाल ॾियां त फ़नकार, शाइर, मौसीकार ऐं ॿुधंदड़ कंपनी वारा, इहे सभई हिक ॿिए जा हमसफ़र साथी आहिनि। हमसफ़र मां मुराद गॾु हलण वारा। हा, तव्हां चवंदो इहो वरी कीअं, ॿुधंदड़ वरी कीअं? इहो इन करे मां तव्हांखे कहिड़ो मिसाल ॾियां, इहो मिसाल ॾियां त जीअं मिसाल तौर ते कोई माण्हू भाॼी थो तयारु करे, मिसाल फ़र्ज़ु कयो गोश्त थो आणे, उन गोश्त में गिह बि विझंदो, बसर बि विझंदो, मिर्च बि विझंदो, लूणु बि विझंदो, पाणी बि विझंदो, पोइ वञी उहा भाॼी तयारु थिए थी। हे बि ईअं ई सफ़र आहे शाइरी ऐं फ़नकारी जो। शाइर कलाम लिखे थो, फ़नकार ॻाए थो, म्यूज़िशियन जेको आहे मौसीकार मोहतरम उहो उनखे धुन तरतीब ॾेई, बार पीस ॾेई, पीस वॼाए पंहिंजो कमु पूरो थो करे। रिकॉर्डिस्ट उनखे रिकॉर्ड करे थो, रिकॉर्ड करे CD या पहिरियां त ऑडियो हूंदो, हाणे त CD या उन सूरत में आणे थो। ऐं वरी ॿुधंदड़ जो बि कमाल आहे, ऐं ॿुधंदड़ वरी उन्हनि खे ॿुधे थो त उन फ़नकार ऐं असां शाइरनि खे पज़ीराई मिले थी। इहो हिकिड़ो सिलसिलो आहे असांजो रवां दवां थियण जो। इहा हुई हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा आहे त असां शाइर जेके आहियूं कॾहिं बि हिक ॿिए खां जुदा न आहियूं। वहीद हिकिड़ो, ग़ुलाम कादिर घायल, कासिर नवाज़ शाह, पांधन जोखियो, गोहर गदाई, ज़ुल्फ़कार मंगी, मुमताज़ मौलाई, हाणे फ़नकार आहे माशाअल्लाह, पहिरीं दौर में शाइर हुयो, मुमताज़ मौलाई, तमामु काफ़ी असांजा जेके दोस्त शाइर हुया उहो असांजो तक़रीबन गॾु आगाज़ थियो, हमसफ़र असीं रहियासीं। वॾो सुनहरी दौर हो, तमामु बहितरीनु दौर हुयो जो असां भरपूर नमूने सां हर शाइर पंहिंजो किरदारु अदा कयो। ऐं मां हिकिड़ी पोस्ट पढ़ी, तमामु घणी ख़ुशी थी त शमन अली मीराली साहबु हिकु भेरो ॿीहर पुराणनि शाइरनि खे गॾु करे हिन ईद ते एल्बम पियो आणे, ऐं तमामु घणी ख़ुशी थी। ऐं मां सम्झां थो इंशाअल्लाह असांजा सभई दोस्त, ज़ुल्फ़कार बुरड़ो मुंहिंजो भाउ आहे, मुंहिंजो उस्ताद बाबा बहार अली बहार बुरड़े जो शागिर्दु आहे, ऐं तमामु इंशाअल्लाह पाण मल्हाईंदा सभई दोस्त। उनजो तमामु सुठो रिज़ल्ट मिलंदो असांजे ॿुधंदड़नि खे। असल में फेसबुक जे मां ऑन कयां थो न त पोइ काफ़ी दोस्तनि जी कमेंटुनि, साईं तव्हांजो कलाम शमन में अचे, साईं तव्हांजो कलाम शमन में अचे। असल में शमन अली हुजे, मौलाई हुजे,
वहीद साहब हुजे या जेके बि ॻाइनि था दोस्त उहे हुजनि, उन्हनि जी हाणे मजबूरी आहे, असांखे न ॻाइणु उन्हनि जी मजबूरी आहे। उहे इन करे मां दोस्तनि खे ॿुधायां थो त वधीक ॻाल्हि न खोलींदुमि, जो ओपन थी वेंदी वरी दोस्त काफ़ी नाराज़ थी वेंदा। त अॻे जेको दौरु हो उहो ॿियो दौरु हुयो, असीं कलाम ॾींदा हुआसीं, मूसीकार म्यूज़िशियन सभु गॾु करे कंपनी वारा हिकिड़ी कैसेट तरतीब ॾींदा हुआ, उहा कैसेट मार्केट में ईंदी, माण्हुनि जी कतार लॻी वेंदी, ऐं तोड़े ईद जो ॾींहुं हूंदो, हिकु ॾींहुं ईद में हिकु ॾींहुं हूंदो, पर हिकिड़ी ईद त अहिड़ी बि थी जो सुबुह ते शमन अली जी कैसेट आई, एॾी रश हुजे, एॾी रश हुजे, हर माण्हू मुंतज़र हुजे, हर माण्हू परेशान हुजे त केॾी महिल जेको आहे शमन अली जी कैसेट थी अचे या ग़ुलाम शबीर समूह जी कैसेट थी अचे। पंहिंजा पंहिंजा परस्तार हर कंहिंजा उहो इन इंतज़ार में हुया त कॾहिं कहिड़े टाइम ते कैसेट थी अचे। हाणे उहो सिस्टम न आहे। हाणे अॻे जॾहिं धुन असां रिकॉर्ड कराईंदा हुआसीं, कंहिंखे म्यूज़िशियन ते वञी म्यूज़िक सेंटर ते वञी 10 रुपया ॾींदा हुआ तॾहिं गानो रिकॉर्ड थी मिलंदो। हाणे तव्हां 50 ॾियो, 500 गानो तव्हांखे रिकॉर्ड थी मिलंदो USB में। मिस्टर कंप्यूटर खान अची वियो आहे, इन जो वॾो हिकिड़ो किरदारु आहे, इन जो वॾो हिकिड़ो रोल आहे। ऐं माशाल्लाह मां फ़नकार त अलाह करे सभु थियनि, मूंखे ख़ुशी आहे, पर जेको न आहे फ़नकार बि उहो कंप्यूटर उनखे फ़नकार बणाए थो छॾे, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। हाणे मां वरी हिकु ॿिए इशू ते अचां पियो थो, इहो शाइरी ऐं फ़नकारी वारो मसइलो, ऐं ॿिए इशू इन ते अचां पियो थो त असांजे फ़नकारनि जी किरदार कशी कई थी वञे। असांजा जेके बि फ़नकार आहिनि उन्हनि में पहिरियां असांजी भेण दिशैला गुल जी किरदार कशी कई वई त हे मुड़ुसु छॾियो, हो वरितो, हे वरितो, हे बचा, हे हीअं शइ। बाबा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे, मूंखे हक़ु न आहे कंहिंजे बि ज़िंदगीअ में ॻाल्हाइण जो, मां माज़रत सां ॻाल्हायां थो त हर माण्हूअ लाइ मसइला आहिनि, हर माण्हूअ लाइ मसइला आहिनि, हर माण्हूअ जे घर में मसइला आहिनि, हर हिकु मसइलनि में जकड़ियो पियो आहे। पोइ कंहिंजा मसइला ओपन था थियनि, कंहिंजा मसइला घर में ई महदूद आहिनि, हर माण्हूअ लाइ मसइला आहिनि। उनजी किरदार कशी कई वई। उनखां पोइ असांजी भेण क़ाबिल एतिराम शख़्सियत अदी सनम मारवी जे लाइ तमामु घणो लिखियो वियो, अलाए छा लिखियो वियो, असां त चुप करे फेसबुक ॿुधूं बि पिया, वरी कावड़ में बंदि बि करे पिया छॾियूं, उनजे लाइ कयो वियो। हाणे हिकिड़ो इशू थियो आहे मुमताज़ मौलाई साहब जे लाइ। मुमताज़ मौलाई साहब जे लाइ हिकिड़ी माई आई आहे त मूंसां शादी कयईं, मूंखे घर खां कढियईं, मजबूरन जेको आहे मौलाई साहब लाइव बि आयो, उन तमामु दिलि शिकस्ता थी, असुली ख़ुदकशीअ जूं बि ॻाल्हियूं कयूं, अलाए कहिड़ियूं बि कयूं। इहो अलाह कंदो मसइलो हल थी वेंदो। हर माण्हूअ सां मसइला आहिनि, थोरा थका मसइला आहिनि। मां घणी उन ड्रेग में न वेंदुसि, मां इहा शइ चवंदुसि, मां यकी कमेंटियूं ॾिसंदो पियो अचां। सुबुह असांजे भाउ ज़ुल्फ़कार मंगी बि ॻाल्हायो, उन में कमेंट्सूं ॾिसंदो। मूंखे इहा शइ न आहे त तव्हां कमेंट्स न ॾियो, तव्हां ॾियो जंहिं मसइले जी तव्हांखे ख़बर हुजे उन मसइले जी कमेंट्स ॾियो, ॿी का बि कमेंट न ॾियो। हाणे ॾिसो न, मां शाइरु आहियां, शाइरी जे बारे में जेकॾहिं मूंखे ख़बर हूंदी अहिड़ी वरी एतिरी ख़बर वरी कंहिं शाइर खे हूंदी। हाणे जेको माण्हू मुंहिंजे ऐं उन शाइर जे विच में वरी टियों माण्हू जेको अलाए बि कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो, हाणे असांजे मसइलनि जी त उनखे ख़बर न ई आहे बि न। हाणे उहे माण्हू ॿेड़े क़िस्म जा कमेंट्स ॾियनि त पोइ ॾाढो ॾुख थो थिए, दिलि खे सदमो थो पहुचे। एतिरे क़दुरु मौलाई साहब खे तंग कयो वियो, किरदार कशी कई वई उनजी, जो उनजी न्याणी असांजी बि भाइटी आहे, असांजी बि न्याणी आहे, असांजी बि धीउ आहे, उहा मजबूरनि लाइ बि उनखे अचिणो पियो, ऐं हूअ रोई रही हुई त मुंहिंजो बाबा दिलि शिकस्ता थी पियो आहे, मुंहिंजो बाबा राति रोई गुज़ारी आहे। इहो एॾो वॾो मसइलो आहे, वॾो मसइलो आहे जंहिंजे दिलि तां जेका गुज़रे थी उहा उनखे ख़बर हूंदी, जंहिंजी दिलि तां गुज़रे थी। ऐं बाक़ी जेकी बि आहियूं असां सभु तमाशीबीन बणिजी ताड़ियूं था वॼायूं। असां पंहिंजे मुहसिननि जी इज़त करणु सिखिया न आहियूं, असां कंहिंखे आथत ॾियणु सिखिया न आहियूं, असां कंहिंखे जे फटनि ते मरहम बणिजण बदिरां लूणु भरिजी
छटिजी पिया आहियूं। असां कंहिंजे ज़ख़्मनि खे ॾुखाइणु सिखिया आहियूं पर उनखे छुटाइणु कोन सिखिया आहियूं। सो ख़ुदारा ईअं न कयो, ईअं न कयो। हर कंहिंजा मसइला आहिनि, अलाह कंदो हल थी वेंदो असांजो। ठीकु आहे, मौलाई फ़नकार पंहिंजी जाइ ते ऐं शाइर पंहिंजी जाइ ते तमामु असांजो सुठो दोस्त आहे रियली। हाणे हर माण्हू ईअं चवंदो त जेको आहे मौलाई फ़नकार आहे, शाइर आहे, तमामु भलो दोस्त आहे असांजो, तमामु भलो दोस्त आहे ऐं निभाइण वारो दोस्त आहे ऐं सचो दोस्त आहे। सो थी वेंदो आहे जॾहिं माण्हू जे मथां अचे थी त अचे थी, उनखे आथत ॾियणु सिखो। कमेंट्स उहे माण्हू ॾियनि जिन खे उन बारे में इल्मु हुजे, जिन खे उन बारे में ख़बर हुजे या जेकी इन शइ खे ॼाणींदा हुजनि उहे कमेंट्स ॾियनि। बाक़ी कमेंट्सूं जेके आहिनि न, हाणे मां त सम्झ में नथी अचे, नाला कोन खणंदुसि, उहो दोस्त दिलि शिकस्ता थींदा जेके इन बारे में नॉलेज ई नथा रखनि। मौलाई छा आहे, मौलाई ॾिसो न अंदरूनी मामिलो आहे उन्हनि जो, घरू मामिलो आहे। मां ठीकु आहे, शाइर आहियां, उनजो दोस्त आहियां, मूंखे ॿाहिरनि मरलनि जी ख़बर आहे, अंदरूनी उनजा घर जा मामला आहिनि, उन में असांखे हक़ हासिलु न आहे त अंदरूनी मामलनि में असां मुदाख़लत कयूं। तो हीअं छो कयो? हिकिड़े दोस्त ते अहिड़ी कमेंट्स ॾिनी त चई जेको आहे तूं निगहत नाज़ सां कई त तॾहिं तोसां थियो, ऐं तूं फिलाननि जे लाइ ॻाए थो हीअं त तोसां तॾहिं थी। यार ख़ुदा खे मञो, अलाह अज़ीम हस्ती आहे, अलाह बेपरवाह ज़ात आहे। थोरो रहम कयो, थोरो इंसानियत ते रहम कयो, थोरो रहम कयो। जॾहिं ॾिसो था न हिकिड़ो माण्हू किरे थो, किरी पियो आहे, उनखे ख़ुदा खे मञो इंसान बणिजी लतुनि हणण बदिरां उनखे ॿांह खां वठी मथे खणो, धिके ॾियण बदिरां उनखे भाकुर पाए कंहिं जाइ ते वेहारियो, खॾ में उछलण बदिरां उनखे हथ खां वठी कंहिं रस्ते ते आणियो। रोए थो जेको माण्हू, रोआरण बदिरां उन जा ॻोढ़ा उघी उनखे आथत ॾियो। इहा आहे इंसानियत मुंहिंजा भाउ। जॾहिं मौलाई ॻाए पियो, ॻाए बि थो, अहिड़ी ॻाल्हि न आहे, ॾुखिया मरला गुज़री वेंदा आहिनि। मौलाई ॻाए पियो, मौलाई जूं कैसेटूं ॿुधो पिया, मौलाई तमामु तव्हांखे वणंदो हुयो। हिन अदीअ जे अचण खां पहिरियां, हिन किरदार कशी खां पहिरियां कंहिं इहे ताना न ॾिना। जॾहिं हुन जे मथां वक़्तु आयो तॾहिं हर माण्हू खुली पियो आहे, तूं हीअं थिए, तो हीअं कयो तॾहिं थिए। ख़ुदा खे मञो, न कयो ईअं, ईअं न कयो। इंसान बणिजो, मुहबत सिखो, हमदर्दी सिखो, भाइर थियो, भलायूं सिखो, चङायूं सिखो, माण्हुनि खे अपनाइणु सिखो, माण्हुनि खे पंहिंजो करणु सिखो, सुठो किरदारु अदा कयो ताकी तव्हांखे सुठनि लफ़्ज़नि में यादि कयो वञे। ज़रूरी न आहे त तव्हां अॼु आयो त सुभाणे बि तव्हां ई हूंदो, सुभाणे वरी अलाए केरु हूंदो। तव्हांखे जीअं सुठनि लफ़्ज़नि में माण्हू यादि कनि त वाह जो ही माण्हू हुयो, ही मरहलो आहे। अलाए केतिरा मरहला थींदा आहिनि, के फांसी चढ़ी विया, के सूली चढ़ी विया, के क़तल थी विया, के शहीद थी विया, कंहिंजा लाश लोड़िया विया। उहो अलाह करीम आहे, बेनियाज़ बादशाह आहे, कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। मां हुजां, तव्हां हुजो, केर बि हुजो, ख़ुदारा जॾहिं कंहिंखे सम्झो त हे ॾुखे वक़्त में आहे, सिखो, आथत ॾियो उनखे। बाबा घबराए न, इहो ॾुखियो वक़्तु आहे, गुज़री वेंदो। बाबा घबराए न, असीं तोसां गॾु आहियूं। बाबा घबराए न, जेका शइ तोखे खपे थी असीं ॾियण लाइ तयारु आहियूं। त उनजी दिलि वॾी थींदी, उहो चवंदो त बाबा मुंहिंजो बि कोई आहे। जॾहिं हुन ॾुखियो वक़्तु पंहिंजो ॾिठो त मौलाई मजबूर थियो इन चवण ते त मुंहिंजे पीउ खे एतिरियूं शादियूं, हिकिड़ी मुंहिंजी भेण आहे, हुनखे ॿारड़ा आहिनि, हिकिड़ो मां आहियां। हिन में इशारे में नथा सम्झो त मौलाई थो चवे त मां अकेलो आहियां, माना कोई मूंसां गॾु न आहे। छा हिते बहितर न हुयो त सभु दोस्त ईअं चवनि त बाबा असीं तोसां गॾु आहियूं। उनजा पंहिंजा मसइला आहिनि, जीअं बि आहिनि। ताना ॾियणु न सिखो, हमदर्दी करणु सिखो,
सुठे थियण जी कोशिश कयो, बहितर खां बहितर किरदार अदा कयो, तव्हां भला थियो, ख़ुदा खे मञो। हा, तव्हांखे जे नफ़रत आहे कंहिं बि शाइर खां, उनजी शाइरी न ॿुधो, कंहिं फ़नकार खां उनजा गाना न ॿुधो, भला कंहिंजो रूह रागनि सां को बेतन खां बेज़ार। ज़रूरी थोरे हर माण्हू राग ॿुधंदो हुजे। हीअ हेॾी सारी काइनात आहे मौला जी। को नातूं थो ॿुधे, को नुहा थो ॿुधे, को कसीदा थो ॿुधे, को कलाम थो ॿुधे, को फिल्मनि जा गाना थो ॾिसे ॿुधे, को टिकटाक अलाए छा इहो अॼुकल्ह आयो आहे उहो थो ठाहे। हर को पंहिंजी दिलि जो बादशाह आहे बाबा। को किथे आहे, को किथे आहे, को कीअं आहे, को कीअं आहे। हर को पंहिंजी जाइ ते आहे। न कयो ईअं, बिल्कुलु न कयो, न कयो ईअं। फ़नकार तव्हांजा सरमायो अथव, तव्हां ख़ुशि नसीब आहियो। मूंखे यादि आहे जॾहिं मां नंढो हुयुसि, पोइ असां ॾे इहो नंढो हुयुसि मां घणो, पोइ मुंहिंजो सौट हो आणींदो हो, चेंजर हूंदी, हुन में रिकॉर्ड पवंदो हो, रिकॉर्ड पवंदो हो, पोइ कांटे वांगुरु कांटो रखी पोइ उहो चेंजर चवंदा हुनखे, उहो हलंदो हो त पोइ गाना हलंदा। गाना कंहिंजा फिल्मूं रंगीले जूं हूंदियूं, सुल्तान राय जूं हूंदियूं, गाना नूर जहां, ॿियो टियों पंजाब जो। पोइ जलाल चांडे असां में शहूर आंदो यकतारे चपड़ी ते। पोइ रूना लैला मखदूम तालिबुल मौला जा कलाम ॻाईंदी हुई। इतां खां शुरूआति थी, अल्हम्दुलिल्लाह। हाणे त फ़नकारनि में इज़ाफ़ो थियो आहे। पंहिंजे फ़न जो क़दुरु कयो, पंहिंजे फ़नकारनि जो क़दुरु कयो, पंहिंजो क़दुरु कयो। जेके शाइर आहिनि उन्हनि जो क़दुरु कयो, जेके असांजा अदीब आहिनि उन्हनि जो क़दुरु कयो, जेके असांजा सुघड़ आहिनि उन्हनि जो क़दुरु कयो, जेके ॾाहा ॾात धणी आहिनि उन्हनि जो क़दुरु कयो, जेके तव्हां में सुठा इंसान आहिनि उन्हनि जो क़दुरु कयो, जेके लेखक आहिनि उन्हनि जो क़दुरु कयो। बचड़नि खे तालीम ॾियारियो। बाऊ सुल्तान रहमतुल्लाह चयो न हूंदी हो ॼाणे सानू अपनी तोड़ निभावण ॾे। तव्हां पंहिंजो रोल अदा कयो, पंहिंजे बचड़नि जे मुस्तक़बिल लाइ सोचियो, पंहिंजे लाइ सोचियो। भलो था चाहियो त कंहिंखे सुठो रस्तो ॾियो, कंहिंजी दिलि आज़ारी न कयो, कोशिशि कयो, चङाई कयो। चङाई नथा कयो त पोइ बुराई बि न कयो। जिते आयो हिते सही आयो। थोरियूं थोरियूं ॻाल्हियूं मूं कयूं आहिनि। हिकु भेरो ॿीहर मां सभिनी दोस्तनि जो थोराइतो आहियां, जन बि मूंखे टाइम ॾिनो, जन मूंखे ॿुधो। अलाह साईं तव्हांजो हामियो नासिर आहे। इनशाला मां उमीद थो कयां मौलाई साहिब जो बि मसइलो इनशाला जल्द हल थी वेंदो। ऐं जेके दोस्त मूंखे ॾिसनि था, मीर फज़ल हुसैन, बाज़ुल्फ़कार मंगी, अली बर, रिंद साहब, शाहिन सिंधी साहब, जेके मुंहिंजा पहिरीं पहिरां दोस्त मूंखे ॾिसनि था उन सभिनि जो मां थोराइतो आहियां। वधीक थोराइतो मां उन्हनि जो बि आहियां जेके मुंहिंजे पोस्ट ते जन चयो त असां इंतज़ार में आहियूं। भाउ मुश्ताक चाचड़ मूंखे ॾिसी रहियो आहे। मां भाउ जो थोराइतो आहियां तमामु घणो, कंदकोट खां ॾिसी रहियो आहे मूंखे। मीर अफ़ज़ल हुसैन मुंहिंजो बचड़ो, इंजीनियर मीर फज़ल हुसैन, बाज़ुल्फ़कार बुढ़ो, बावई दकड़ो, जेके मुंहिंजा दोस्त आहिनि। मुंहिंजो लहजो ॾाढो ॾुखारो थी वियो आहे। तमामु ॻाल्हाइणु घणो पिए चाहियुमि, ॻाल्हाए नथो सघां। असीं पाण ते तनक़ीद करे रहिया आहियूं, असीं पाण जो पाण खे ॾुखाए रहिया आहियूं। असां पंहिंजा दुश्मन बणिजी विया आहियूं। अलाए छा थियो आहे असांखे। असां में शऊर मोकिलाईंदो पियो वञे, अना परस्ती घर ठाहींदी पई वञे, ख़ुदगर्ज़ी घर ठाहींदी पई वञे। लाड़काणे खां मीर मुज़मिल, मीर गमदिल हुसैन, वॾी महिरबानी बाबिला। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखंदो।
असुल में असां जेके आहियूं रीस जा क़ाइल आहियूं। इलाही मरहला असां वटां गुज़रिया आहिनि, असां सोचींदा न आहियूं। तव्हां फितरी अमल ॾिसो न, कंहिं चौक ते बीहो, रश हुजे, वॾी वॾी रश हुजे, उते ताड़ियूं वॼंदियूं, असां त उते बीठा हूंदासीं, ताड़ियूं वॼाईंदासीं। ॿियो जेके ॿ माण्हू ईंदा आहिनि उहे बि शुरू थी वेंदा। तव्हां हुनखे ॿाहिरि खां वठी पुछंदव न, बाबा ताड़ियूं छो थो वॼाए? चई हे जो वॼाइनि था। माना सम्झूं न, ॿुधूं कुझु बि न, हुननि जो वॼायो त हिननि बि वॼाइणु शुरू कयो। सो हिते बि ईअं थिए थी जीअं सिंधी सवली में चवंदा दुफ ते बंदूक। सो रीस जा क़ाइल न थियो, जेकी तव्हांजो दिलि दिमाग़ चए उहो कमु कयो, ॿुधियुनि ॻाल्हियुनि ते न लॻो, कमाल था कयो, शऊर वारा बि आहियो, ॿुधंदड़ बि आहियो, सुठे मुल्क जा रहवासी आहियो। अल्लाह असांजा ऐब लिकाए थो, अल्लाह रब्बुल आलमीन असांजा ऐब लिकाए थो। बंदो अलाए केतिरा गुनाह थो करे, अल्लाह रब्बुल आलमीन असांजा ऐब लिकाए थो। ऐं असां वरी लिकल ऐब माण्हुनि जा ई निर्वार था करे छॾियूं। 5 खे ख़बर न आहे, 10 खे ॿुधाए था छॾियूं, वरी उहे 10 वरी 5 दोस्तनि 10 खे ॿुधाइनि था, उहे वरी ॿियनि 10 दोस्तनि खे ॿुधाइनि था। न कयो ईअं। मां केरु थींदो आहे तव्हांखे सम्झाइण लाइ? मां पाण ई सम्झियल न आहियां। बहरहाल शऊर आहे थोरो, जेकॾहिं ॼाण आहे, मां ॼाणे सघां थो, ॿुधाए सघां थो त मूंखे हक़ हासिल आहे त मां तव्हांखे ॿुधायां। पोइ जन दोस्तनि खे सही ॻाल्हि लॻे त अमल कनि, नथी लॻे त माफ़ीअ जो तलबगार आहियां। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखंदो, सदा सलामत रखंदो। आख़िर में मां पंहिंजो शहर चई पंहिंजी जाइ वठंदुसि। मुस्तफ़ा बा गुलाम मुस्तफ़ा बेजाराणी, असांजो वॾो मुंशी कंदकोट जो ए सेक्शन, मुंहिंजो मिठड़ो भाउ, मुंहिंजो पहिरीं भाउ। आख़िर में मां शहर चवंदुमि, वसियत जो शहर आहे मुंहिंजो। मां न हुजां त ई मुंहिंजा शहर संभाले रखजांइ, मां न हुजां त ई मुंहिंजा शहर संभाले रखजां, दिलि में अरमाननि जा ढेर संभाले रखजां। मां न हुजां त ई मुंहिंजा शहर संभाले रखजां, दिलि में अरमाननि जा ढेर संभाले रखजां। अथई गुलनि जी आड़ में कंडा विछायल वाटुनि ते, हलण वक़्तु बि पंहिंजा पेर संभाले रखजां। वॾी महिरबानी, वॾा कुर्ब, जिते हुजो शाद आबाद हुजो, सदा सलामत हुजो।